अस्सलाम वालेकुम हमारे सो पिया फास्ट न्यूज मां यहाँ साजिद कोराई खबर शामिल कंदासीं। मीरपुर मातलूमात डिप्टी कमिश्नर घोटकी लेफ्टिनेंट रिटायर्ड मोहम्मद खालिद सलीम चयो आहे त कोरोना वायरस मुतलिक़ अफ़वाहूं फैलाइण बदिरां संजीदगीअ जो मुज़ाहिरो कयो वञे त जीअं आम माण्हू परेशानीअ खां बची सघनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन काउंसिल हाल मीरपुर मातलू में मुनक़िद थियल कोरोना वायरस मुतलिक़ आगाही सेमिनार खे ख़िताब कंदे कयो। सेमिनार में डायरेक्टर हेल्थ सखर आगा समीउल्लाह DHO डॉक्टर अली अशरफ कलवड़ समेत मेडिकल ऑफिसरन ऐं पैरामेडिकल स्टाफ जे मेंबरन शिरकत कई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर ॻाल्हाईंदे चयो, मैं नेवी में हुआ करता था तो हमारे ऊपर काफ़ी सारे टेररिस्ट के अटैक्स हुए, सुसाइड बॉम्ब्स और इस तरह के काफ़ी सारे इंसिडेंट्स हुए। एक अपने ऑफिसर्स वगैरह जो उनके असाइनमेंट्स थी उनके ऊपर लेके जा रही थी तो उसके ऊपर एक सुसाइड अटैक हुआ। हिन DHO MCs खे हिदायत कंदे चयो त कोरोना वायरस खिलाफ़ जंग जी पहिरीं महाज़ डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ बीठल आहे। उन करे खेनि समूरियूं सहूलतूं फराहम कयूं वञनि त जीअं बहितर तरीक़े सां फर्ज़ अदा करे सघनि, जॾहिं त ईरान खां ईंदड़ ज़ाइरीन जी ख़ासि निगरानी कई वञे। ख़बर शामिल कंदासीं। झाती मां त बाराणाबाद थाणे जी हद में UC शाहपुर जे ॻोठ अहमद मला में मुबैना तौर ते संगावती तकरार तां माछी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो, हिकु ॼणो फ़ौत। ॻोठ अहमद मला में मुबैना तौर ते संगावती तकरार तां माछी बिरादरी जे ॿिनि धुरनि में थियल झेड़े जे नतीजे में क़त्ल थियल नौजवान गुल हसन माछीअ जो लाश ऐं ज़ख़्मी हुसैन माछीअ खे झाती अस्पताल पहुचायो वियो। पुलिस मूजिबि त वाक़ियो संगावती तकरार तां थियो आहे। निजमा नाले नारी तां झेड़ो थियो आहे। वधीक जांच साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं। मटियारी मां त मटियारी में एशिया जे अज़ीम नक्शबंदी सूफ़ी बुज़ुर्ग कुतुबुर रहमान हज़रत आगा साहब सरंदी अल मारूफ दरगाह पीर सरंदी जे सालियाने 3 रोज़ा उर्स जूं तक़रीबूं शुरू। दरगाह जे सजादा नशीन पीर गुलाम मुजद्दद अल मारूफ बाबा साईं सरंदी बिरादरी मुरीदन सां गॾिजी चादर चाढ़े उर्स मुबारक जो इफ्तिताह कयो। उन मौक़े ते मुल्क पाकिस्तान आलम इस्लाम जी सलामती ऐं आलमी अमन लाइ दुआऊं पिणु घुरी वयूं। उन मौक़े ते पीर गुलाम मुजद्दद सरंदी चयो त दरगाहूं अमन जो पैगाम ॾियनि थियूं। उर्स शरीफ जे मौक़े ते आलमी मशाइख़ अमन कॉन्फ्रेंस थींदी जंहिंमें सॼे मुल्क मां 100 गादीअ वारा पीर साहबान शिरकत कंदा। उन मौक़े ते पीर आगा सरंदी पीर बाहुद्दीन सरंदी पीर अली शेर सरंदी ऐं सवन जी तादाद में ज़ाइरीन शिरकत कई। ख़बर शामिल कंदासीं। जरवार मां त नथू गबोल में पगवा जे मरकज़ी सॾ ते सरदार नबील खान गबोल मथां कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ जरवार लॻ नथू गबोल में एहतजाज। पाकिस्तान गबोल वेलफेयर एसोसिएशन जे सॾ ते शहर नथू गबोल में गबोल बिरादरी तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि पगवा सिंध जे सदर अज़ीज़ुल्लाह गबोल, रफ़ीक गबोल, तारिक मीर, अली बख्श ऐं ज़ुल्फ़कार गबोल मीडिया खे ॿुधायो त पगवा मरकज़ी चेयरमैन नबील खान गबोल ते PP अॻवान लतीफ़ खोसे जे घर ते हमले जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे, जेको सरासर कूड़ ते ॿधल आहे। होॾां केस दाख़िल थियण बैदि पगवा चेयरमैन नबील खान गबोल पंहिंजो वीडियो बयान जारी कंदे चयो त लियारी में रहंदड़ माण्हू मूं वटि दांग खणी पहुता त फिशर्स चेयरमैन अब्दुल बर जेको काफ़ी वक़्त खां वठी इलाइक़े में को बि कमु न करायो आहे, उन ख़िलाफ़ मूं उन सां मिलण लाइ इलाइक़े जा माण्हू मोकिलिया त उन्हनि जे इलाइक़े में कमु कराया वञनि, जंहिं बैदि हू वेंदड़ इलाइक़े वासियुनि मथां डमरजी पियो। उन मसइले समेत पंहिंजे करप्शन लिकाइण लाइ मूं मथां इल्ज़ाम तराशी करण सां गॾु कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे, जेको सरासर ग़लति आहे। ख़बर शामिल कंदासीं। घोटकी मां त बलोच कल्चर जे ॾिहाड़े ते अॼु डिग्री कॉलेज खां घोटकी प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। बलोच कल्चर जे मुनासिबत सां डिग्री कॉलेज घोटकीअ खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंमें शहरियुनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। बलोच कल्चर जी अॻवानी घोटकी कैंपस जे शागिर्दनि तनवीर बंगवार, अमजद मंगी, दीन मोहम्मद लाशारी, फयाज़ अब्बासी ऐं आफ्ताब कलवड़ कई। उन मौक़े ते रैलीअ जी अॻवानी कंदड़नि चयो त हिन रैलीअ जो मक़सदु बलोच कल्चर खे उजागर करण सां गॾोगॾु एके ऐं ॿधीअ जो सबूत ॾियणु आहे, छो त हिन रैलीअ में न सिर्फ़ बलोच क़ौम पर सभिनी क़ौमनि शमूलियत करे ॿधीअ जो सबूत ॾिनो आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट